ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। शायदि कोसो व्लॉग यूट्यूब चैनल में अॼु जी अपडेट बहितरीनु अपडेट आहे जेका तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तो पहिरियों त ख़बर तव्हांखे ॾींदो हलां रियासत ड्रामे जी टियों ॾियण खां वठी वरी शूटिंग स्टार्ट थी वई आहे। जेका उनजा स्पेल रहियल आहिनि उहो खजूर साहब वरी शूट कराए रहियो आहे। बाक़ी उनजी शादी जी ख़ुशियूं फाइनल थियूं ऐं हाणे जेको आहे वरी पंहिंजे ड्रामे सेट ते मोटी आया आहिनि अदाकार ऐं शूटिंग उन्हनि जी लगातार हली रही आहे। तमामु जल्द उन ड्रामे खे हलाइण जी कोशिशि कई वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजावेरी में बि ज़बरदस्त सीन आहिनि। तव्हां ॾिठो त कीअं कासिम चाकर खान जी माउ यानी हसीना बेगम सां शादी करण जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे ऐं जाबर उन जो दुश्मन थी बीठो आहे। ऐं इहा बि ख़बर आहे त जाबर जी हिकु राखेल हुई कंहिं टाइम, पर हाल पोइ बि इन ॻाल्हि खे कासिम कोन थो सम्झे, हिकिड़ी सियासत खेॾे थो ऐं तमामु जल्द कासिम पकड़ियो वेंदो सांवल जे हथां। सांवल इन खे गेले गेले कुटको ॾींदो, हीउ यादि कंदो वेठा पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे। हिन चैनल ते नवां बहितरीनु अपडेट्स लगातार तव्हांखे ॾींदा अचूं था। इंशाअल्लाह अॻिते बि ॾींदा रहंदासीं।